फिरोजपुर शहर में काफ़ी अरसे खां अमन आणिलबो आहे। शहर में 5 कलाकनि दौरान फुर ऐं चोरी जूं 3 वारदातूं आवाम में सख़्तु ख़ौफ़ जी लहर छांइजी वई आहे। मिल ॼाण मूजिबि शाम जो 5 वॻे शहर जे मसरूफ़ इलाइक़े सरकारी अस्पताल भरिसां मोटरसाइकिल सवार ॾोहारन मलिक बिरादरी जे चङे मुड़ुस काउंसलर बाबू मलिक जे पुट अशरफ मलिक खां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया। जॾहिं त ॿी वारदात में मोटरसाइकिल सवार साॻियनि ई हथियारबंदनि मुखी पाड़े भरिसां पोरे त हमीर शेख खां मोबाइल फ़ोन फुर करे आसानी सां फ़रार थी विया। जॾहिं त टीं वारदात में शहर जे मेन बस अॾे वारे इलाइक़े में हिंदू वापारी सागर कुमार मोबाइल वारे जे दुकान जी छत खे खाट हणी संदसि दुकान मां 8 मोबाइल जा सेट खाने में पियल हज़ारें रुपया रोक रक़म खणी फ़रार थी विया। चोरनि जो पीछो करे चौकीदार हिक चोर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। ॿिए पासे वक़्फ़े सां थींदड़ 3 वारदातुनि सबबि शहर में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। इतला मिलण ते फिरोजपुर पुलिस शहर में ॾोहारनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे। कंदकोट पुलिस पारां हिक मुगी खे बाज़ियाब करण जी दावा। कंदकोट बी सेक्शन थाणे जी हद उगाई लाड़ो वेझो 2 महीना अॻु अगवा थी वियल अयाज़ लाशारी के पुलिस मुबैना मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा कई आहे। कंदकोट पुलिस गुबले थाणे जी हद में ॾोहारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे पुलिस जे मुबैना मुक़ाबले में अयाज़ लाशारी खे बाज़ियाब करायो वियो आहे। ज़रियनि मूजिबि मुगी अयाज़ लाशारी भुंग भरे आज़ादु थियो आहे। मुगी जी बाज़ियाबी ते घर में ख़ुशी वारो माहौल आहे। ज़िले कश्मीर कंदकोट में मुगुनि जी बाज़ियाबी फुरन दाड़न बताखोरी मुलविज़ ॾोहारनि ख़िलाफ़ जमाल शबीराबाद तंगवानी समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी हदुनि में ॾोहारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे। राब्तो करण ते SSP ज़ुबैर नज़ीर शेख ॿुधायो त 100 खां वधीक पुलिस एहलकार 4 APC चेन 4 बख़्तरबंद गाॾियूं ॾोहारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में हिसो वठी रहियूं आहिनि। हुन चयो त ॾोहारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस रेंजर जा जवान गॾियल तौर ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। ऑपरेशन में ॾोहारनि जे 10 खां वधीक ठिकाणनि खे ड्राहे पटके वियो आहे। ऑपरेशन में 7 शकी माण्हू पिणु गिरफ़्तार कया आहिनि जिन खां पुछा ॻोछा जारी आहे। ॾोहारनि ख़िलाफ़ ऐं मुगुनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। यादि रहे त कंदकोट तंगवानी जमाल समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदुनि मां मासूम नीगर राफ़े मलिक समेत 8 खां वधीक माण्हू धाड़ियलनि जे चंबे में क़ैद आहिनि जिन जा वारिस सख़्तु परेशान आहिनि।